हैदराबाद में मारवी टाउन के रहवासी मेहरान यूनिवर्सिटी के मुलाजिम अयूब मेमन के घर ते कब्जे की कोशिश और केस दाख़िल करे मौतमार धमकियों ॾियण खिलाफ़ एहतजाज कियो वियो। अयूब मेमन अज़हर मेमन इलाके वासियों से गॾु मारवी टाउन में एहतजाज कंदे दायो त बाअसर वकील बशीर बुलेदी सरकारी प्लाट ते कब्जो करण खां पोइ संदुन प्लाट ते कब्जो करण लाइ कूड़ा केस दाख़िल कराए खेन मौतमार धमकियों ॾेई रहियो आहे। गुलाम नबी बुलेदी पासे में हाँ सरकारी प्लाट ते कब्जो करे घर ठारायो है ऐं हाणे चवे थो हिन घिटी मां मूंखे रस्तो ॾियो ऐं बेगुनाह ते FIR कटाए मूंखे ॿधायो वियो ऐं SSP जे चवण ते मूंखे आज़ादु कयो वियो ऐं कोर्ट मां ज़मानत वठी पोइ असां आया आहियूं। पुलिस तावन कयो, SSP तावन कयो, मुंहिंजे घर मां चए थो त इहो रस्तो ॾियो मूंखां, अधु घिटी मूंखे ॾियो। हालांकि हीउ सरकारी भॾो आहे, स्कूल जो प्लाट आहे, सभिनी खे ख़बर आहे। समनाबाद जो नक्शो ॾिसनि त हिननि खे सॼी ख़बर पइजी वेंदी। मुंहिंजो रजिस्ट्री प्लाट आहे। असां बहरहाल सभिनी फोरम ते विया आहियूं, दरख़्वास्तूं खणी सभिनी खे इल्तिजा कई आहे त असां सां इंसाफ़ कयो वञे ऐं जेको बि असां कानूनी हक़ जेको रखूं था उहो बि असां इस्तेमालु कयूं पिया, असां सां इंसाफ़ करे वञो। सभ खां पहिरीं त SSP हैदराबाद खे जेको आहे सो गुज़ारिश आहे त महिरबानी करे पंहिंजे जेके लाॻापियल तव्हांजा अमलदार आहिनि उन्हनि खे ॿुधायो त घटि में घटि को बि कार्रवाई करण खां पहिरीं उन्हनि शयुनि जी हिकिड़े दफ़ा तस्दीक त करे वठनि त जेको फ़रियादी वियो आहे उहो सही थो चवे या सही नथो चवे। हुननि आला इख्तियारियुनि खां मुतालबो कयो त मामले जो नोटिस वठी कब्जो कंदड़ वकील खिलाफ़ कार्रवाई करे दाख़िल कूड़ो केस ख़त्म कंदे खेन तहफ़ुज़ ऐं इंसाफ़ फराहम कयो वञे। कैमरामैन नसीब सां गॾु फ़हीम बबर, सिंध TV न्यूज़ हैदराबाद।